अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अवां तमाम मोहतरम वालदेन के तमाम ॾिसंदड़न के असांजो सिक भरियो सलाम। अॼु असांजो आखिरी प्रोग्राम है टीचर्स जो स्टूडेंट्स जो, जैमें ही मुख़्तलिफ़ शयूं रखियूं आहियूं। ॿारनि जी चॉइस आहे, जहिड़ी शइ उन्हनि खे वणे हिकिड़ी शइ खणंदा वेंदा, वरी ॿियो राउंड थींदो इंशाल्लाह, उन्हनि में भी वरी ॿीहर भी हिकिड़ी शइ खणंदा। हाणे अचो त ॾिसूं त ही ॿार पंहिंजी चॉइस कीअं था रखनि। अचो अचो पुट अचो। इंशाल्लाह इन मां प्यार मोहब्बत महसूस कंदा त टीचर्स असांखे कहिड़े तरीक़े सां एक्सप्लेन था कनि। ही सिर्फ़ गर्ल्स आहिनि नंढड़ियूं असांजे। अचो इकरा अचो अम्मा अचो भॼी अचो। असांजो ही नंढड़ो स्कूल नंढड़ी कोशिश अल्हम्दुलिल्लाह ॿारनि जे चेहरनि ते मुर्कूं। अचो अम्मा अचो इंशा। अचो बाबा। ठीक है पुट। हलो पुट हलो 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 शाबाश। ठीक है पुट। इन नंढी नंढी शयुनि सां इन्हनि खे हौसलो मिले थो। खणो पुट दुआ। अचो अम्मा अचो। शाबाश बाबा। अचो अम्मा अचो। शाबाश। सोच में अची वई आहे फातिमा त हाणे छा खणा। अच्छा पेनियूं खयूं अथई। ठीक आहे। अचो पुट। अच्छा चलो ठीक है। खणो। ठीक है ज़बरदस्त। हले सर हलंदा वञो। हसनैन खणो पुट। शाबाश। ठीक है अचो। बॉइज़ जो तादाद नाज़रीन तमाम घणो आहे अल्हम्दुलिल्लाह। ही ॾिसी सघो था तव्हां, बॉइज़ जो तादाद तमाम काफ़ी हद ताईं ऐं गर्ल्स पंहिंजी पंहिंजी क्लासिस में आहिनि। नंढड़ो स्कूल आहे, हिकिड़ी नंढड़ी कोशिश आहे। अचो पुट हलंदा वञो पुट। हेॾां बाबा हेॾां हेॾां। खणो ताहिर खणो पुट। अचो न खणो जेको भी खपे। हलो खणंदा वञो पुट। शाबाश। अचो बाबा। ठीक है खणो। हेॾां 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 पुट हेॾां हेॾां। ठीक है शाबाश। कलम खयो अधे। अचो पुट अचो। शाबाश। हलंदा वञो वही त हेॾां हेॾां। अचो पुट। अचो बाबा। शाबाश ज़बरदस्त। हलंदा वञो बढ़िया। खादिम हुसैन अचो पुट। अचो बाबा अचो। जेको खपे खणो। हाँ ॿार आहिनि न जेसि ताईं चूज़ कनि। ठीक आहे पुट। हेॾां अचो बाबा। हलो अचो अचो। लाइन के सर घुमायो, लाइन के घुमायो। अचो पुट। खणंदा वञो सर खणी ॾींदा वञिजो। चश्मो खणो इहो वठो। ठीक है बाबा। हलंदा अचो जल्दी कयो पुट, टाइम तमाम घटि आहे। हलंदा अचो शाबाश। सर इन्हनि में हेल्प कयो ॿारनि जी। ठीक है। अचो बाबा अचो अचो पुट। शाबाश। हलंदा अचो। ठीक है अयान। ठीक है अचो। हाँ ठीक है। इहो डबल आहे त ॿारनि खां वठी रखो, हिकिड़ी शइ चूज़ करणी आहे। अचो पुट अचो। वीडियो शायद काफ़ी तादाद में वधी न वञे। अयान अचो पुट अचो बाबा। असदुल्ला खणो बाबा। ठीक आहे। ही पंहिंजी टाई जेका आहे हिनखे सिधो कयो पुट। ठीक आहे। अब्दुल समद, नवाब, अब्दुलरहमान। अचो पुट। हसनैन साईं अचो अचो बाबा। शाबाश बाबा। आहिस्ता आहिस्ता हिकिड़ी हिकिड़ी शइ खणंदा वञो। ठीक आहे शाबाश। ठीक आहे बाबा ज़बरदस्त। ठीक है ठीक है बाबा। ठीक है ज़बरदस्त। अचो। ठीक है आबा।
ॾसजो सर वकास ॿारनि जी हेल्प कयो। अचो अचो पुट, अचो बाबा अचो अचो आराम सां मोहम्मद रफ़ी अचो पुट। अली अब्बास ज़बरदस्त, गुल मोहम्मद अचो बाबा अचो अचो अचो। ही ॿियो राउंड आहे, ॿारड़ा ॿियूं शयूं हाणे चूज़ कंदा ज़रूरु। शायदि वीडियो मथां तमामु वॾो थी वञे, इन जे लाइ असां इन जी कट सट बि कंदासीं ऐं ॾिसूं था त ॿार वरी ॿिए चकर में छा था चूज़ कनि। अचो बाबा अचो अचो हलंदा अचो भॼी अचो, शाबाश हलंदा अचो पुट हलंदा अचो। अचो बाबा अचो, हलो साईं ठीक है अचो है ना, अचो अचो अदी अचो। साईं कट सट तो करे हाणे ठीक है अचो बाबा अचो। नाज़रीन ये कोशिश असांजी ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी इन कोशिश का पढ़ाई का तव्हां वाक़ुफ़ हूंदो। असांजी नंढी हिकिड़ी कोशिश है तो 3 क्लास में ॿारड़ा अख़बार पढ़नि सिंधी में, उन खां पोइ उर्दू ऐं सिंध इंग्लिश ऐं मैथ्स जेके आहिनि 2 सब्जेक्ट इहे आहिस्ता आहिस्ता हलंदा रहंदा आहिनि शुरू खां वठी, पर घणो फोकस जेको हूंदो आहे सिंधी ते हूंदो आहे। छो त जंहिं ॿार जी सिंधी बहितर थी वञे न त उहो आउं ईअं थो चवां त सम्झो ज़िंदगीअ जो कामयाबु इंसानु थींदो। सिंधी बहितर थींदी त हू उर्दू खे पढ़णु सिखंदो, उर्दू ईंदी, इंग्लिश बुनियाद खां वठी हले थी, त इन जे लाइ माना ॿार में हिकिड़ो उत्साह पैदा थिए थो अॻिते वधण जे लाइ। ऐं इहे ई ॿार सुभाणे वधी करे पंहिंजे वालिदैन जे सपननि खे पूरो कंदा ऐं पंहिंजे मुल्क जे बका जे लाइ, पंहिंजे मुल्क जी तरक़ी जे लाइ कोशिशूं कंदा। हीअ कोशिश अव्हांखे कीअं लॻी आहे, हीउ सिलसिलो तमामु वधी वेंदो। इन जे लाइ हिन असां पंहिंजे वीडियो खे हिते ई जेको आहे ख़तमु था कयूं ऐं तव्हां असांखे पंहिंजी राय जो इज़हार कजो असांजे हिन वीडियो ते। तव्हांजी तमामु घणी महिरबानी थींदी। थैंक यू सो मच। अचो पुट अचो, हेॾां हेॾां अम्मा हेॾां, हलो आराम सां हलो। साईं ॿारनि खे हैंडल कजो, ॿारनि खे गाइड कयो। अचो जेको वणे खाओ, पंहिंजी मर्ज़ी ते खणनि बसि पयूं 2 शयूं। हलंदा वञो पुट हलंदा वञो, शाबाश। जेको चूज़ कनि ॿार, जेको पसंदि कनि, शाबाश ज़बरदस्त। हलो तव्हां त इहा ट्रिक था कयो, ॿार पोइ किथे खणंदा। अचो सही आहे हाँ बाबा हेॾा मिठाई पई अथव, इहा खणिजो, मिठाई जहिड़ो जेका शइ वणेव। ठीकु आहे अचो पुट अचो। हाईलाइट कजो। अचो अचो पुट अचो, शाबाश 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 बाबा, शाबाश अदी। अचो मां अचो अचो। हाणे सर बॉइज़ के सेट कयो, हलंदा अचो। हाणे बॉइज़ जो राउंड आहे। शाबाश शाबाश बाबा, हेॾां अचो पुट हेॾां। शाबाश हलो बाबा हलो हलो हलो। ही वीडियो तमामु वॾो थी वेंदो, बहरहाल हिनखे हिते ई इन वीडियो जो वाइंड अप था कयूं। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे, आमीन या रब्बल आलमीन। अच्छा वो ॿी मिठाई जेका पई आहे सर, उहा